वाह वाह कॉमेडी जिते सीरियस चौधरी में सब वैरायटी होते कॉमेडी होते सीरियस मत जना सही पोया वाली टिकन जो इफेक्ट दीजिए कौन है बंदा है बिलाल बंदा हेलो क्यों बाबा बिस्मिल्लाह खामोश यादुर बख्शा ओके और क्या नहीं खबर है लाइट बंद की गंद खबर ही नहीं अली घर में खबर पई आता पोलारची में बरसात पती पे हवा पती लगे सेज न तो रहे वो दादू वालों से आला न छोना रहा हाँ दादू पिटे लाया बाबा सीधी गर्मी छो तारे खाद में चढ़ा रहा था दादू में यार वो तो के दादी किधर ओके सर हेलो बिस्मिल्लाह ओके और क्या ओके खबर उनके ऊपर तो दे बरतो कन्न खोले की चक्कर क्या कर रहा हो मेरे देखो और सब जो करुणा कहवा मुझे जवान खान और सही दुश्मन किया था मौत जो है और मौत तक ही मांगो खुशी का गया पर मुझे आज अंदाज हो पाया तो कमीना न कमीना छाप सकता खाने और रोटी तो मैं रोटी खा नहीं वो कुछ समय सजा रखा ना और जैसे दिन ऐसा 70 आगे ये शाम हो गई तो ये नो मतलब सांगी कौन घूमेगा ना अमन मस्त हुई सलाम वालेकुम वालेकुम सलाम नहीं करता हूँ यो सब खुश हो खैर मजे में बाबा मजे दिए की माथा तो गलायो सभी गलाने के बंदा धुंधो मन जो आहे एड़े हिसाब जो तो गलानो तो वर वो तूने रिधम में गला तो जो अन्य ठई बरने जुमले का पर थोड़ो स्पेस दीजो जी हम फोकस रुपया जो दुकान ना अच्छा जुमले का पो हेडे स्पेस साथ जो जी फोकस शिफ्ट करे ना चल भाई रोल तार घूम थोड़ा मत रख हां क्या कोई आ हां तू जियो भी समझे सजावल खाना पर जैसी ताईं सत राजन जे सामो असी तुझे मोह जे मथा टांगी कोन मलींदासी ना तेसी ताईं सुकून में न वेंदासी मुझे कसम आहे पंहिंजी इज्जत जो अमीर वो वक्त चढ़ खां अग
लाशन जा ढेर लगाए छॾींदुसि। ओके हा हाणे हेॾे अची जा वञी चओ नवाब खान खे त कुझु गैरत करे ऐं मुड़ुस थी मुक़ाबिलो करे इन छिछोर पाई खां हटी करे मुंहिंजी भेण खे इज़त ऐं वकार सां मुंहिंजे दर ते छॾे वञे। ठीकु आहे वञी चओ नवाब खान खे त कुझु गैरत करे हा ऐं मुड़ुस थी मुक़ाबिलो करे मुड़ुस थी इन छिछोर पाई खां हटी करे मुंहिंजी भेण खे इज़त ऐं वकार सां मुंहिंजे दर छॾे वञे। वरी होॾां हेसिताईं ईंदो त वरी कट वठंदासीं। ठीकु आहे बाबा वञी चओ नवाब खान खे त कुझु हितां वञी चओ नवाब खान खे त कुझु गैरत करे मुड़ुस थी मुक़ाबिलो करे इन छिछोर पाई खां हटी करे मुंहिंजी भेण खे इज़त सां मुंहिंजे दर ते वरी अञा हथ अॻिते